बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जब भाइरो अॼु इहो वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे, तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़े झेड़ो मार बिरादरी ऐं जतोई बिरादरी जो एक्सकलेट करे वियो आहे, जंहिंजी वजह सां तमामु माण्हू परेशान आहिनि ऐं तमामु उते शिकारपुर में जेके बि कम्यूनिटीज़ आहिनि सभु उन मां तमामु परेशान आहिनि। ऐं मां सभिनि खां अॻु में त ऑब्वियसली जेको नुक़सानु थियो आहे मार बिरादरी जो, उन ते बि तमामु मूंखे अफ़सोस आहे। जेको जतोई बिरादरी जो थियो आहे उन ते बि तमामु अफ़सोस आहे। इन लाइ मां चीफ मिनिस्टर सिंध सां बि ॻाल्हायो आहे, होम मिनिस्टर सां बि राब्ते में आहियूं, IG साहब खे बि इन शइ जी पूरी अपडेट ॾिनी आहे। ऐं इंशाअल्लाह ताला मुंहिंजी कोशिशि इहा आहे त जेके हिन में मेन माण्हू जेको किरदारु अदा करे सघनि था, मां खां अलावा क़ौमी हिसाब सां अलीगौर ख़ान मार साहब हुजे, गौसबख्श ख़ान मार साहब हुजे, गॾोगॾु तव्हांजो इवन सरदार जतोई साहब सां बि मां राब्तो करण जी कोशिशि कयां थो त अगरि हुननि वटि मां हली वञा ऐं इंशाअल्लाह ताला अगरि मूंखे वञिणो बि पियो त मां 2 क़दम भरे वेंदुमि। अगरि हो ईंदा त वेलकम कंदुमि उन्हनि खे। जीअं असांखे सरदारनि खे इहा पोज़ीशन अल्लाह ताला ॾींदो आहे, पाण खे इहा शइ लाउड एंड क्लियर पाण खे इहो ज़हन में हुजे त सुभाणे पुछा सरदार मार खां सरदार जतोई खां थींदी अल्लाह जे बारगाह में। इन लाइ जल्द में जल्द हाणे मुंहिंजी कोशिशि इहा ई आहे त 1 हफ़्ते में इहो पाण फ़ैसिलो रखायूं ऐं थोरनि खे खीर खंड कयूं। तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी।